बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि त्तय्यबीन अत्ताहिरीन अल मअसूमीन। अम्मा बाद फमुहतरम सामिईन नाज़रीन मुमिनीन मुमिनात मुहब्बान अहल बैत अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असां गुज़िरियल चौथी क़िस्त में वज़ाहतन बनी हाशिम जी मुराद बयान करे आया हुआसीं। हीअ असांजी पंजी नशिस्त आहे ऐं हिन पंजी नशिस्त में असां टिनि उमूरनि खे इंशा अल्लाह वज़ाहतन बयान कंदासीं। सभ खां पहिरियां अमर इहो आहे त छा बनी हाशिम जो हर फ़र्द मुस्तहिक़ ख़ुम्स आहे या मख़सूस अफ़राद मुस्तहिक़ ख़ुम्स आहे। त इन सवाल जो जवाबु इहो आहे त बनी हाशिम जो हर फ़र्द मुस्तहिक़ ख़ुम्स न आहे, बल्कि मख़सूस जेके अफ़राद आहिनि उहे मुस्तहिक़ ख़ुम्स आहे। ऐं उन्हनि मख़सूस अफ़रादनि जूं 4 कैटेगरियूं थियनि थियूं। हिकु त बनी हाशिम मां जेको शख़्स यतीम हुजे, जेको फ़र्द यतीम हुजे त उहो मुस्तहिक़ ख़ुम्स आहे। ऐं ॿियो जेको फ़क़ीर हुजे, फ़क़ीर यानी पहिरियां असां बयानु करे आया हुआसीं जंहिंखे पूरे साल जे लाइ पंहिंजा अख़राजात न आहिनि, त इहो फ़क़ीर बि मुस्तहिक़ ख़ुम्स आहे। टियों मिस्कीन जो हाल वरी फ़क़ीर खां अञा बुरो हूंदो आहे, त उहो मिस्कीन बि मुस्तहिक़ ख़ुम्स आहे। ऐं चोथों मुसाफ़िर, यानी सादात मां को अगरि निकिरे थो सफ़र ते, कंहिं ज़ियारत ते थो वञे या अहिड़े लिहाज़ सां जेको सफ़र करे थो, उन सफ़र में उनजो ज़ाद राह जेको आहे उहो ख़तमु थो थी वञे, त पोइ उहो मोहताज थो थिए पंहिंजे ॻोठ जे मोटण जे लाइ कुझु शयुनि जो, त पोइ उन सूरत में उहो मुस्तहिक़ ख़ुम्स थिए थो। अलबत्ता शर्त उन में इहो हिकु ई आहे त उनजो सफ़र इहो गुनाह जो न हुजे। ठीकु आहे, गुनाह पोइ कहिड़ो बि हुजे, यानी सफ़र जे लाइ घर खां इन जे करे न निकितो हुजे त मां वञा थो फलाणो गुनाह कर ऐं उते उन पैसा ख़तमु थी थिया वञनि, त उहो मुस्तहिक़ ख़ुम्स न, ईअं न आहे। हाणे जेको शख़्स यतीम न हुजे या फ़क़ीर बि न हुजे, मिस्कीन बि न हुजे, मुसाफ़िर बि न हुजे, त पोइ छा इहो मुस्तहिक़ ख़ुम्स आहे? न, उहो शख़्स, उहो सादात, उहो बनी हाशिम जो फ़र्द मुस्तहिक़ ख़ुम्स कोन्हे को। इहो अमर अवल असां बयानु करे छॾियोसीं। अमर सानी इहो आहे त कहिड़नि शख़्सनि ते ख़ुम्स कढणु वाजिबु थी थो वञे। त जमी उलमा इन शइ जा क़ाइल आहिनि त जेको शख़्स आकिल हुजे, बालिग हुजे ऐं उहो माल में तसरुफ़ बि करे सघे, त उन जे लाइ वाजिबु थो थी वञे ख़ुम्स कढणु। अलबत्ता बाद वरी कुझु उलमा हज़रात मुज्तहिदीन मराजे इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त अगरि को शख़्स बालिग बि न आहे, ठीकु आहे, या अगरि को शख़्स आकिल बि न आहे, मसलन पागल आहे, दीवानो आहे, चरियो आहे, त इन्हनि शख़्सनि ते बि ख़ुम्स कढणु वाजिबु थो थी वञे। हाणे हिकिड़ो मजनून आहे त उहो पाण त ख़ुम्स न कढंदो, बल्कि उनजा जेके वली आहिनि पोइ उन्हनि ते माना वाजिबु थो थी वञे त उहो ख़ुम्स कढनि। जीअं साईं सिस्तानी साहिबु इन ॻाल्हि जो क़ाइल आहे त जेको शख़्स गैर मुकल्लफ़ यानी अगरि बालिग न आहे, ठीकु आहे, या वरी मजनून आहे वीचारो, ठीकु, त पोइ उन जे वलीअ ते वाजिबु थो थी वञे ख़ुम्स कढणु। हाणे साईं ख़ुई साहिब जो इहो नज़रियो आहे त जेको फ़क़ति बालिग आहे या आकिल आहे, बालिग ऐं आकिल आहे, त उहो ई उन ते ई ख़ुम्स वाजिबु थो थिए। त ईअं उलमा जे दरमियान में कुझु इहो इख़्तिलाफ़ आहे। बहरहाल ॿिन्ही मां जंहिंजी बि राय ते अमल कजे त उहो काफ़ी आहे। इहो हुयो ॿियो जेको आहे अमर। ऐं टियों अमर इहो आहे त असां गुज़िरियल नशिस्त में इहो बयानु कराए आया हुआसीं त जंहिं शयुनि मां ख़ुम्स कढियो थो वञे उहे 7 शयूं आहिनि।
हाणे 7 अशियानि मां कुझु अहिड़ियूं अशायूं आहिनि जिन जे ख़ुम्स कढण जे लाइ शर्त इहो आहे त निसाब ते उहे पहुची वञनि। निसाब याने हिकिड़ी मुअयन मिक़दार आहे, जेसीं ताईं इन मुअयन मिक़दार ते अगरि ही माल पहुची वञे थो त पोइ इन ते ख़ुम्स कढी सघिजे थो। ऐं अगरि इन मुअयन मिक़दार ते माल पहुची नथो पहुचे त पोइ इन सूरत में ख़ुम्स वाजिब नथो थिए। जीअं उहे टे अशायूं आहिनि जिन ते निसाब शर्त आहे। हिकिड़ी मादन यानी खाणियूं, जीअं तेल जी खाण थी वई, सोन जी थी वई, या जेको आहे चांदीअ जी थी वई, इन खां अलावा जेको आहे पेट्रोल जी थी वई, अहिड़े क़िस्म जूं जेकी खाणियूं, हिकिड़ी इहा शइ। ॿियो खज़ानो। खज़ाने मां बि ख़ुम्स कढण जे लाइ शर्त आहे त उहो खज़ानो हिकिड़े मुअयन मिक़दार ताईं पहुची वञे, जंहिंखे असां हिसाब सां ताबीर कंदा आहियूं। ऐं टियों आहे जेके अशायूं समुंड मां गोताखोरी जे ज़रिए कढी वञनि थियूं, उहो बि जेसीं ताईं निसाब ताईं न पहुचंदो तेसीं ताईं उन ते ख़ुम्स वाजिब न आहे। हिन नशिस्त में असां हिननि 3 उमूरनि खे बयानु कयोसीं। इनशा अल्लाह बाक़ी जेके नशिस्तूं असां बयानु कंदासीं उन्हनि में इन्हनि जा निसाब बि बयानु कंदासीं 3 अशियानि जा, ऐं उन्हनि जा जेके मुब्तला बि मसाइल आहिनि उन्हनि खे बि इनशा अल्लाह बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।